जी बिल्कुल ही भी हिकिड़ो आख़िरी यूसी जो ॻोठ आहे सूमर हाले पोटरो जंहिंजे ॻोठ जा जेके माड़ेचा बिरादरी आहिनि अक़लियती बिरादरी आहे हिननि जा 20 घर हुया जेके बरसातुनि जो दौरान गुज़िरियल 4 महीननि खां जेके बरसातूं आयूं 4 महीना अॻ में हिन जा मुकमल तौर ते घर टही पट पइजी विया हिन वक़्तु ई फैज़गंज खे घारो पियो घारे सां घर मुकमल तौर ते पट पइजी विया हींअर 20 जेके घर आहिनि अहिड़ी सर्दी में खुलियल आसमान हेठि उहे वेठा आहिनि ऐं हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं असां वटि केरु ई लड़ी न आयो, न वॾेरो न डीसी न को टपेदार न को सरकार केरु ई न आयो। असां हिते वेठा आहियूं 3 महीना थिया आहिनि पट ते का शइ न मिली आहे, न टेंट न राशन न को ॾिसण आयो आहे न संभालण आयो। अहिड़े सीउ में सर्दियुनि में असां ईअं ई वेठा आहियूं रोड ते फैज़गंज वाह जी कपर जे मथां जिते घारो पियो हितां बोझ में असां लुड़िया वेठा आहियूं। का शइ न मिली आहे, न टेंट वग़ैरह कुछ भी न, कली में घर धर हुया सब कुछ भी अञी ताणी कुछ न शइ मिली आहे। का शइ मिली न आहे, न को पेंट न को छा खाधो पीतो कुछ न मिलियो। असांखे पाणी में डूबूं था, ॾोह बाई आहे, घर ढही विया, पट ते वेठा नंढा बच्चा खायूं, का शइ को मिली आहे न असीं न कुछ। घर भी असांजे ठहियल न आहे, टुरियल वेठा आहियूं। सर्दी में असां कीअं था वेठा आहियूं, बच्चा काॾे लुकाईंदासीं, असां गरीब आहियूं, असांजी मदद कयो। न ॾिसण आ न के कर पट सट करे ऑपरेशन करायो रात सीए में बस ये था मरू था पर छा कयो, न टेट ॾिना न राशन पाणी न के ॾिसण भी न आयो। नंढड़ी सी में कीअं असां लिकायो ऑपरेशन ताज वरी काथे वठी वञो छाक ते वेठा वाह ते वॾे ते। अमर शर KTN न्यूज़ फैज़गंज।